शेर पुत्र जी बाबा तू ताहे मुझो शीह पुत्र ॿुधाया पर तो खां मां 3 सालनि जा जवाब वठंदुसि। हाँ बाबा बिल्कुल पुछु आई वॾो होशियार अंगूठे जाम ज़रूर आया पर जेको सवाल पुछंदे तोखे जवाब मिलंदो। हाँ पुछु मूंखे इहो ॿुधाए त गिदड़ छा कंदो आहे? गिदड़ छा कंदो आहे? हाँ बाबा गिदड़ उनायूं कंदो आहे उनायूं। उनायूं अच्छा सही जवाब आहे। भला गड्ढो छा कंदो आहे? गड्ढो गड्ढो छा कंदो आहे? बाबा गड्ढो हिंगंदो आहे। थोड़ी हींग ॿुधाईंदे? भला आखिरी जवाब ॾिजां। हाँ पुछु ऐं जॻह ते सही जवाब न ॾिनो त पोइ लठ खे हणंदुसि तेल पुठाड़ा ई पुठाड़ा कुटींदुसि। बाबा तोखे चयो त मां वॾो होशियार आहियां तूं सवाल पुछा कर बाबा। भला कुत्तो छा कंदो आहे? कुत्तो छा कंदो आहे? अरे यार त सबके ख़बर है इन्हनि खे बि ख़बर थी। बाबा कुत्ता भौंकदा हले भौंकदा। हाणे जॾहिं इन्हनि टिनी में इज़त वारी ॿोली आहे ई कान त पोइ हिते छो बीठा? ओ बाबा हलो अचो हलिया हलिया। अबा तुंहिं सॼी उमिरि कॾहिं न मूंसां दिलि जी ॻाल्हि कई अथई न वरी कॾहिं कंदो। जेका भॼ भॼा अथसि तोखे ख़बर आहे कि छाजी भॼ भॼा अथसि? ओ मां बाबा हिन कोशिश में आहे जिन रावल खान खे ज़हर ॾिनो उन्हनि खे ॻोल्हे पकड़े हथ कयूं। जॾहिं हुननि जी ॻोल्हा में चाकर खान आहे न पिणे भला मोतबर थी वियो छा? अम्मा इहा ॻाल्हि नाहे त बाबा को चाकर खान खां वधीक आहे। बाबा त कोशिश पियो करे त हू चाकर खान जी दिलि खटे सघे। जॾहिं तव्हांजी पुफीअ खे पिणे मुट्ठी में कयो थो वते पोइ चाकर खान जी दिलि खटण जी कहिड़ी ज़रूरत अथसि? अम्मा पुपी त बाबे जे मुठ में आहे। जेकर न बाबा माठ करे वेही रहियो त पोइ इहो चाकर खान बाबे जी ज़री बि इज़त कान कंदो। पुट चाकर खान ॿार कोन्हे को हू गधा ऐं घोड़े खे चङी तरह सुञाणींदो आहे। सोट हाणे सोचो छा थई? पिस्तौल अथई? आहे कढ ॿाहिरि लोड कर। लोड थी वियो। हिते हिते हण। कंहिंखे? ढूंढे खे? अरे मूंखे हण हिते। इन खां जो अॻु में रूंडो पंहिंजो होश विञाए वेहे पके वञी मां घिटनि रस्तनि में कपिड़ा लाहे जेको चरनि वांगुरु घुमंदो हुतां उन खां अॻु में मूंखे दुप करे छॾ जान ई छुटी पए। संभाल पाण खे सोट पाण खे संभाल। होॾां चाकर खान राकास बणिजी हेॾे बि थो अचे ऐं हीउ डोंबड़िया वांगुरु हिकिड़ी टंग ते बीठो आहे। जट जे पुट खे ॻाल्हि सम्झ में ई कान थी अचे। रुगो मां थोरी मरंदुसि मूंसां गॾु इहो पाण बि मरंदो रूंडो सॼे खानदान खे माराईंदो। पोइ सोट वरी हिन खे हली मञायूं? हुनखे मञायूं? हिन खे ॻाल्हियुनि जी वाट मां सोचे छॾी आहे। हिनमहिल तूं छॾीसि शाम मां पाण ई सोलो कंदुसि। सोट मूंखे इहो त ॿुधाए इहो रुंडो ॻाल्हियूं ॿुधंदो सही? हुनजो पीउ बि ॿुधंदो। अच मूंसां। हल थोरो घर खां ॿाहिरि निकिरी करे जांच त रखंदो कर त छोरा काथे था वतन रुलंदा। सॼो ॾींहुं जाबर जे पोयां त रुलंदा था वतन। ॿियो छोरनि खे कहिड़ो कमु आहे? अम्मा भाॼा ई ॻाल्हि करे पई त उन्हनि 50 लख जी शहर में जॻह वरिती आहे। अम्मा छो न वठंदा? सॼो पैसो त चाकर खान जो आहे। अम्मा चवनि पिया त जल्दी तां लॾो खणी शहर वञी रहंदासीं। अम्मा शहर वेंदा त बुख मरंदा। इहे लखें रुपया जेके ठाहिनि था न इहे सभु कमदारी में था ठाहिनि। हिलाल हराम जाबर सभु हज़म कयो थो वञे। इहा कमाई उते कान मिलंदसि। जाबिर ॿार नाहे जो हितां जी कमाई छॾे शहर भॼंदो। चाकर खान सॼो ॾींहुं घुमण में पूरो आहे ऐं रावल सॼो ॾींहुं घर में वेठो हूंदो आहे। बनियूं ॿारहा जाबिर संभाले थो। जितां वझ लॻेसि थो उतां खाए थो। अहिड़ी कमाई छॾे शहर कॾहिं बि कोन वेंदा। बाक़ी इहा माई सभु आई असांखे साण लाइ वॾियूं डाणूं त हणंदी न।
मूं चाकर खान खे घणो मुतमइन करण जी कोशिश कई आहे सोट। फिलहाल तो हितां हलियो वियो आहे, पर इहो मोटंदो ज़रूरु। उते जाबर ऐं रोंडे वारा हुनजा कन भरे असां तरफ़ रवानो कंदसि। छा चाकर खाने जो शक रूंडे मथां या जाबिर मथां नथो वञे? अदा हू हुनजा पंहिंजा आहिनि, उन्हनि ते शक कीअं कंदो? इहो कमु कंहिंजो थी सघे थो। सोट मुंहिंजो शक त पंहिंजी जाइ ते, पर जंहिं शक ते मूंखे पक पई थी न त इहो कमु हसीना बेगम खां सवाइ ॿियो केरु कराए ई नथो सघे। अदा हसीना बेगम भला ईअं छो कंदी? अदी इहा जेका हसीना बेगम आहे न, इहा डूंगर खान जी पूरी मिल्कियत जे मथां कब्ज़ो करणु थी चाहे। हिन वक़्तु बि त मिल्कियत जे मथां कब्ज़ो कयो वेठी आहे उहा। कब्ज़ो त बराबरि उहो कयो वेठी आहे, पर हींअर ताक़त हुन जे हथ में न आहे। हुकुम सभु चाकर खान जा हलंदा आहिनि, पर इहा पक ॼाण तूं रावल खान खे ज़हर ॾियण खां पोइ माराईंदी। हा, पर इहा पक आहे तूं रावल खान खे मारण खां पोइ चाकर खान खे बि ज़हर ॾींदी, जे सॼी हुकूमत हुनजी हुजे ऐं उन खां पोइ डूंगर खान जी मिल्कियत ते न फ़क़ति हुनजो कब्ज़ो हूंदो, पर पूरी ताक़त बि हुनजे मुठ में हूंदी। हिकु औरत थी करे छा इहो एॾो कमु करे वेंदी? खणी जो इहे सभु कम हसीना बेगम जा आहिनि, पर इहा सॼी सलाह सवाब कम पोयों रूंडे जा आहिनि। रूंडो इहो थो चाहे त जीअं सॼी ताक़त हसीना बेगम जे हथ में अचे, ऐं जॾहिं हसीना बेगम जे हथ में इहा ताक़त अची वई न त उहो जाबार खे बि इन जे हथां ई माराईंदी। उहे पाण में ज़रूरु विढ़ंदा जे हू चाकर खान खां बची विया त। मुंहिंजा भाउ चाकर खान खे बेवकूफ़ बनाइण रूंडे हसीना बेगम जे अॻियां का ॻाल्हि ई न आहे। डूंगर खान जे मारण खां पोइ छा थियो? उल्टो इल्ज़ाम अची असांजे मथां लॻो। ॿियो चाकर खान त हींअर पूरो पूरो हसीना बेगम जे मुठ में आहे। जीअं हू चवंदसि न तीअं ई कंदो। अरे ॻाल्हि त मुंहिंजी ॿुध जाबिर खान, भला ॻाल्हियुनि जे लाइ दादो वठी हला थी छा? जॾहिं अहिड़ी ॻाल्हि हुई त ॿुधाई त मां ॿधो टांगो कराए चाह न। हाँ छो तो काटई डिगी छो तो को मारे छो तो रही दो या खावाए थोड़ी दो। इले अरे ता जेड़न के त मां पुट पंहिंजे अॻट सां ॿधो वठंदो आहे, अरे ही मत पर मूंखे मारींदो। या त ख़बर पवंदी त अॻठ में केर थो कंहिंखे ॿधे। अरे जवानो अचो कयोसि कार्रवाई शुरू। हा कयो सोटा। कार्रवाई? कहिड़ी कार्रवाई? हा रूंडा कार्रवाई। हे कहिड़े क़िस्म जी कार्रवाई आहे? कार्रवाई रूंदी बाह बदीस त रिहाई को बचायो। आई दो तो अच्छा बाबू। हाँ कस न तू घर अकेलो आ। ठीकु आहे रा। हाँ जी जी अदा के अदा जो ख्याल रखण लाइ चाहिए उसने। ये तव्हां छा करे छॾियो? असल में बचड़ा बाबा ॻाल्हि इहा आहे जो हिन माई वीचारी गुलनार जी तबियत सही न आहे। हिन वीचारीअ जो कहिड़ो ॾोह। हूअं बि रावल बाबा मुंहिंजी कान ॿुधंदो हुई त हिन जी वरी कॾहिं ॿुधंदो। हाँ साईं, मुंहिंजी तबियत हाणे सच में सही नथी रहे। ठीकु आहे मां ड्राइवर खे चवां थो का कंहिं सुठे डॉक्टर खे ॾेखारे छॾ। साईं कमज़ोरी वधी वई आहे, डॉक्टर खे ॾेखारण में को फ़ाइदो कोन थींदो। चाकर बाबा हूअं बि हाणे हिन वीचारीअ जी उमिरि नाहे रही त घर जो कमकार करे सघे। बच्चा जेकॾहिं तूं हिन वीचारी खे इजाज़त ॾे त महीनो 2 महीना वञी पंहिंजे माइटनि जा चकर हणी पोइ मोटे न। अमां साईं जेकॾहिं तव्हांखे ॿी नौकरियाणी मिले थी त तव्हां कमकार जे लाइ उनखे घुराए वठो। जीजी खे कुझु ॾींहं रेस्ट करणु ॾियो, भले उहो आराम करे ऐं तंदुरुस्त थिए ऐं हिनखे कुझु पैसा ॾेई छॾिजो। उहे बि हिन घर में हाणे तंदुरुस्त माण्हू जो रहणु मुहाल थी वियो आहे। जीजी पाण बीमार आहे, हिन करे उहो ॿियनि जो ख़्यालु छा रखंदे। चाकर बाबा हिन जो बिलो मां पाण ई करे वठंदसि। तूं रुगो हाणे इहो ॿुधाए त तूं सांवल वारनि खे सज़ा ॾिनई या उन्हनि खे छॾे ॾिनई? बाबा चाकर
तो हुननि खे वॾे साईं जो खून माफ़ करे छॾियो आहे। छा हाणे इहा नाइंसाफ़ी बि माफ़ करे छॾींदेनि? उनखे सज़ा ज़रूर मिलंदी, कंहिंखे बि माफ़ कोन कंदसि। चाकर पुट, तूं मूंखे इहो ॿुधाए त तूं हुननि खे सज़ा कॾहिं ॾींदे, जेसीं ताईं तूं हुननि खां रावल बाबा जो बदिलो नथो वठे ऐं उन्हनि ज़ालिमनि खे पुट जेसीं ताईं अंजाम ताईं न पहुचाईंदे, मुंहिंजे दिलि खे सुकून कीअं मिलंदो पुट? हर ज़ालिम पंहिंजे अंजाम ताईं ज़रूर पहुचंदो। ऐं असां कुझु शक ऐं शुबा आहिनि, उन्हनि सभिनी खे दूर करे वठां पोइ ज़ालिमनि खे रियायत न ॾिबी। हाणे तुंहिंजे मुंहिंजे विच में ईअं ई ॻाल्हियूं थींदियूं। मां ॻाल्हाईंदुसि, तूं ॿुधंदे। सुट छा थो चवे? सोट चवई थो त वात खोलियो। पोइ भला हिकिड़ो मोकियो ई सुरुंडे खे। ओ सोट, जेकॾहिं गंदगी जो ढक खोलींदे न त रुगी बदबू ईंदी। सिको जेतिरी मां धप बर्दाश्त करे सघां, ढक जे निभागे जो ओतिरो ई खोलिजे। मुंहिंजी बर्दाश्त खां ॻाल्हि टपी वञे न त ढक बंदि करे छॾिजे। ठीकु आहे सोट, त पोइ मां गंद जी देग जो ढक लाहियां थो ऐं तूं पंहिंजो पाण खे हाणे संभालजांइ। मां गंद जो ढेर आहियां, देग आहियां या गंद जो देगड़ो आहियां, या ईअं खणी चइजे त मां किन्नू आहियां। हा, किन्नू आहियां मां। इन किन्ने चइण सां को फ़र्क़ु कोन थो पए जाबिर ख़ान, पर तव्हां कॾहिं इहो सोचियो आहे त कुतो ढूंढ छो खाईंदो आहे? उन ढूंढ में त धप हूंदी आहे, तॾहिं बि उहो ढूंढ शौक़ सां खाईंदो आहे। आई ॻाल्हि सम्झ में? उहो न करे जो कुतो आहे ढूंढ जी पैदाश। हाणे जॾहिं तव्हां सम्झो था त मूं में ढूंढ आहे, तव्हां ॿिन्ही खे मूं मां धप थी अचे त मुंहिंजे भर में पोइ छो बीठा आहियो? बचलो त तव्हांखे इन ढूंढ जी का परवाह ई कान्हे त पोइ मां छा सम्झां? मां सम्झां थो त तव्हां इन ढूंढ जी पैदावार। सोटनि हिन भागे जो वात बंदि कर, करीस वात बंदि। अञा घणो गंद कंदो, खणो किन कंदो। सोट मां त चवां थो त हिन मां हथ ई गठ। जेकॾहिं चाकर खान जी मुसीबत असांजे मथां पई न त ज़िंदा हिन रुंडे खे बि कोन छॾींदो। अमा साईं, दिलिया त असां ॿिन्ही बहता खे क़बूल करण ई न पिए चाहियो। बाबा साईं सां बि नाराज़गी हुई, पर जॾहिं तव्हांजो प्यार ॾिठोसीं, हिन घर सां बाबा सां एहसास सां पोइ असांखे रियलाइज़ थियो त असां ग़लति हुयासीं ऐं बाबा साईं सही। बाबा साईं जेको बि फ़ैसिलो कयो उहो सही कयो, छो त हिन घर खे तव्हां जहिड़ी औरत जी ई ज़रूरत हुई। अमा साईं, मूं तव्हांजे किरदार ते न कॾहिं शक कयो आहे, न ई कॾहिं करे सघां थो, पर बाबा साईं जे कातिलनि ताईं पहुचण जे लाइ, अदा खे ज़हर ॾींदड़ माण्हुनि ताईं पहुचण जे लाइ मूंखे तव्हांजे थोरे साथ ई ज़रूरत आहे। पुट, मां त हमेशह ई तव्हांजो साथ ॾिनो आहे बचा। वॾे साईं जे मौत खां पोइ त मां तव्हां बच्चनि खे पंहिंजी औलाद जीअं सम्झियो आहे। बस मुंहिंजी त इहा कोशिश हूंदी आहे पुट त मुंहिंजी तरफ़ां तव्हांखे कंहिं बि क़िस्म जी शिकायत जो मौक़ो न मिले। और असां जॾहिं बाबा तव्हां सां शादी कई तॾहिं असां यूनिवर्सिटी में हुयासीं, असांखे शादी ते बि न पाया। उन खां पोइ बि असां
ॿ चकर हिते आयासीं। असांखे ख़बर ई न पई त बाबा साईं सां के मसला हलंदड़ आहे। न बाबा साईं उन बारे में असांखे कुझु ॿुधायो, न ई तव्हां का ख़बर ॾिनी। ऐं जॾहिं असांखे हिते ओचितो घुरायो वियो त हुन वक़्तु कातिल बाबा साईं खे क़तल करे चुका हुया। उन ओचिते हादसे मूंखे पाण संभालण जो मौक़ो ई न ॾिनो। मां जीअं उतां ते पहुतसि त उते बाबा साईं जो कातिल बदल हुयो। सभिनी मूंखे चयो त ही कातिल आहे, हाणे फ़ैसिलो कर, हिनखे सज़ा ॾे। सॼो ॻोठ जमा हुयो। मूंखे कुझु सम्झ में ई न पियो आयो त मां छा कयां, कहिड़ो फ़ैसिलो कयां। उन वक़्तु मूं जेको ॿुधो ऐं जेको मूंखे ॿुधायो वियो सो ई मूं सम्झो, छो त उन वक़्तु मां हर हक़ीक़त खां अॼाण हुयसि। बाबा साईं, ये उहे ज़ालिम अथव। वॾे साईं खे असांजी अखियुनि जे आॾो इन्हनि ज़ालिमनि मारियो आहे। बाबा जाबिर खान सही थो चए। सवां सिधा कातिल आहिनि बाबा साईं जा, कातिल। मां त चवां थो त हिननि खे सीने में बस्ट हणो, बस्ट। सावल, तूं कुछ चवण चाहीं तो? चवण लाइ त बाबा साईं मूं वटि घणो कुझु आहे, पर हिन वक़्तु सॼो ॻोठ, सभु माण्हू, सभु सबूत मुंहिंजे ख़िलाफ़ आहे। जेकॾहिं मां हींअर कुझु चवां बि तो सभु तव्हांखे कूड़ लॻंदो। बाबा साईं ही कूड़ो आहे, कूड़ो। अरे कूड़ो केतिरा बि कूड़ आहे, जेठ त ज़ाल थी थो न। बाबा साईं, हे छा ॻाल्हाईंदो? पिस्टल हिन जे हथ में हो, हिन पाण वॾे साईं खे पंहिंजे हथनि सां मारियो आहे। हिते हिन महिल कहिड़ियूं ख़बरूं कंदो? बाबा साईं, वॾे साईं जो तव्हां पोस्टमार्टम करायो, पाण ई तोखे अछनि कारनि जी ख़बर पची वेंदी। मां बाबा साईं जे जिस्म खे चीराइण नथो चाहियां, पर हक़ीक़त खे ॼाणण जे लाइ असांखे ईअं करिणो पवंदो। हिननि खे ओसी ताईं ते ॿधी रखो जेसीं ताईं असां बाबा साईं जो गुसल कफ़न दफ़न ऐं तदफ़ीन नथा करे वठूं। पोस्टमार्टम जी रिपोर्ट में बि इहो ई ज़ाहिर थियो त जंहिं पिस्टल सां बाबा साईं ते गोली हलाई वई हुई, वो पिस्टल सावल खां हथ कयो वियो। पोइ फ़ैसिले में मूं वटि ॿी का वाट न हुई। मूं सभु कुझु दरगुज़र करे भले साईं खे विच में आंदो ऐं भले साईं जो कसम ॾेई सावल खे चयो, जॾहिं त सभु सबूत तुंहिंजे ख़िलाफ़ आहे ऐं पोस्टमार्टम जी रिपोर्ट में बि इहो साबित थी चुको आहे जेको पिस्टल तोखां बरामद कयो वियो बाबा साईं जे सीने में उन ई पिस्टल मां गोली निकितल आहे। पोइ तूं कीअं थो चवीं त तूं बेकसूर आहीं? उन जे बावजूद तोखे ॻाल्हाइण जो पूरो मौक़ो ॾिनो वेंदो। ॻाल्हाए। बाबा साईं, ॻाल्हाइण लाइ कुझु रहंदो ई कुझु कोन्हे, ॻाल्हायूं वरी छा? हा बाबा साईं, मारे छॾियो कमीननि खे। बाबा साईं, हिननि जी सज़ा मौत हुजणु घुरिजे, मौत। बाबा हिन जहिड़ा बि थिया तव्हांजे सभु साम्हूं। मां त चवां थो गोली हणो, गोली हणो न कयो न पूरो। हा बाबा साईं, देरि न कयो। हिननि खे जीअण जो को बि हक़ नाहे, असां सती गोली हणो, देरि न कयो। बाबा साईं, हिननि फ़रिश्ते जहिड़े इंसान खे मारियो अथनि। थी सघे त तव्हां ते बंगलो कनि। मां त चवां थो त हिनखे हिते ई ते गोली हणो। आख़िरी फ़ैसिलो भले साईं ते थींदो। उन ते हथ रखी सावल कसम खणंदो त हू सचो आहे या कूड़ो। उन खां पोइ मां हिन जी सज़ा मुंतख़ब कंदसि। हलो साईं, आंदो वञे। अमा साहिब, तव्हां ॾिठो न
त मूं सावल वारनि खे भलो साईं ॾिनो। बराबरि पुट, पर काश बचा समूरनि सबूतनि हूंदे तूं कातिलनि खे भलो साईं ॾेई वञण जी वाटल ॾे हा न, त अॼु मुंहिंजो बचो रावल खान इन हाल में न हुजे हा। बाबा साईं उन्हनि खे भलो साईं ॾियण जो मुंहिंजो को बि इरादो न हुयो, पर जॾहिं फ़ैसिले जे लाइ मां उतां ते वयसि त उते अतो रावल मूंखे मिलियो ऐं मूं हुन सां सलाह कई। अदा बाबा जे कातिलनि खे सज़ा ॾियण जो वक़्तु अची ॾाढी उन्हनि खे सज़ा ॾियण। अदा साईं मां बाबा जे कातिलनि खे बख़्शण वारो न आहियां। पोइ बि अदा साईं सावल वारनि खे सज़ा ॾियण लाइ मुंहिंजी दिलि त मुतमिन न आहे। अदा सभु सबूत हुननि जे ख़िलाफ़ आहे, सॼो ॻोठ बि गवाही पियो ॾे, पोइ तुंहिंजी दिलि मुतमिन छो नथी थिए? अदा साईं सावल लाइ जेके गवाही पिया ॾियनि न उहे हुन लाइ दिलि में मेर रखंदा। तो ये चवण जो मतिलबु इहो ई आहे त सावल बेडो ई आहे? न अदा साईं, न मां इहो नथो चवां त सावल बेडो ई आहे, पर अदा साईं मुंहिंजी दिलि मुतमिन न आहे। तव्हांखे यादि न आहे जॾहिं असां यूनिवर्सिटी तां छुटियुनि में ईंदा हुआसीं त सावल हमेशह बाबा साईं सां गॾु हूंदो हो। बाबा साईं असांखे सावल लाइ छा चवंदो हो? हा अदा साईं तव्हांखे शायदि यादि न आहे। अदा साईं जेकॾहिं तव्हांखे यादि नथो अचे त पोइ मां तव्हांखे यादि ॾियारियां? न रावल न, मूंखां कुझु बि न आहे विसरियो। मूंखे सभु यादि आहे त बाबा साईं सावल खे छा सम्झंदो हो। अस्सलाम वालेकुम बाबा साईं जो ख़ैर। अची विया मुंहिंजा शींहं पुट अची विया। ख़ुशि हूंदो, आबाद हूंदो। वे बाबा तूं बि वे। बाबा साईं असां ॾिसंदा आहियूं त तव्हां असांखां वधीक सावल खे वक़्तु ॾींदा आहियो, रातनि जूं रातियूं वेही हिन सां कचहरियूं कंदा आहियो। तूं बिल्कुलु सही थो चई। ही मुंहिंजो राज़दार आहे, ही असांजो नौकर न, ही असांजे घर जो पर्दा आहे। बाबा मूं जेतिरो तव्हांखे चाहियो आहे ओतिरो ई सावल खे बि प्यार ॾिनो आहे। बाबा तव्हां जेतिरी मुंहिंजी इज़त कंदा आहियो सावल जी बि ओतिरी इज़त कंदा कयो, लेकिन मां न प्यार ॾींदा कयो। जेकॾहिं मूंखे कंहिंजे मथां को भरोसो आहे त उहो आहे सावल, जेको सिर्फ़ मूं लाइ न पर मुझे पूरे खानदान लाइ सिर ॾेई सघे थो। तव्हांखे बि मां इहा ई तलक़ीन कंदुसि त सावल खे नौकर न हिनखे पंहिंजो भाउ करे तस्लीम कंदा कयो। वॾो भाउ करे तस्लीम कयो, वॾो भाउ। इहे लफ़्ज़ बाबा साईं सावल जे लाइ। छा सावल एतिरो किरी सघे थो जो पंहिंजे मौतिन जो क़तल करे छॾे? हा अदा साईं। तूं छा थो चाहे त मां उन शख़्स खे माफ़ करे छॾियां जे मुंहिंजे बाबा साईं जो क़तल कयो आहे, सिर्फ़ु इन करे त बाबा साईं उनजी इज़त कंदो, भले उहो कहिड़ो बि नमक हराम छो न हुजे। अदा साईं तव्हां सावल जे सिर ते भलो साईं रखाए, जेकॾहिं हू हक़ीक़त में कातिल हूंदो न तो कॾहिं बि कूड़ो क़सम कोन खणंदो। इहो त उन वक़्त जो फ़ैसिलो हुयो न जेको थी गुज़रियो। इन में रावल खान जी मर्ज़ी सां गॾु पुट तव्हांजी बि कुझु रहम दिली शामिल हुई, तॾहिं त वॾे साईं जा कातिल तव्हांजी अखियुनि में अखियूं मिलाए निकिरी विया। न मां साइड था उन्होंने एतिरी जुज़त ई न हुई जो हू मूंसां अखियूं मिलाए सघनि।
सोप सीरियल पंजाबेरी तमाम एपिसोड्स ॾिसण लाइ विज़िट करियो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध TV HD ड्रामा।